नौंधिरो में बल्दियाती मुलाज़िमनि पारां मुतालबनि जी मञता लाइ एहतजाज कयो वियो आहे। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे नूर मोहम्मद सुमरो। सिंध में बल्दियाती मुलाज़िमनि सां पगारुनि जी मद में हमेशा माटली माह वारो सलूक कयो वेंदो आहे। जॾहिं बि सिंध जे बल्दियाती मुलाज़िमनि पगारूं ट्रेज़रीअ ज़रिए ऑनलाइन घुरण लाइ तहरीक हलाई आहे त उन जे बदिले में बल्दियाती मुलाज़िमनि खे कूड़ो ॼणाए नौकरियुनि मां बरतरफ़ करण जा अफ़वाह उथारे मुलाज़िमनि में बेचैनी पैदा कई वेंदी आहे। सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट पारां हिकु लेटर जारी कयो वियो आहे जंहिंमें साल 2012 जी बल्दियाती मुलाज़िमनि खे छॾे उन खां अॻु भर्ती थियल मुलाज़िमनि बाबति तफ़सील घुरी वरिता आहिनि। सेक्रेटरीअ जे अहिड़े लेटर खे शाह लतीफ़ लोकल गवर्नमेंट एम्प्लॉइज फेडरेशन सिंध जे मरकज़ी अॻुवाणनि पारां रद्द करे अहिड़े फ़ैसिले ख़िलाफ़ भरपूर तहरीक हलाइण जो ऐलान कयो आहे। शाह लतीफ़ लोकल गवर्नमेंट एम्प्लॉइज फेडरेशन सिंध जे सदर हाफ़िज़ मुश्ताक कोरेजो जी अॻुवाणीअ में नवंदरो में वर्कर्स कन्वेंशन सॾायो वियो। कन्वेंशन में जामशोरो, कंबर शहदाद कोट, सखर, जेकमबाद, खैरपुर, शिकारपुर, कशमोर, कंदकोट, दादू, शाहशरो, मीरपुर खास, बदीन, घोटकी, नौशरो, फिरोज लाड़काने ज़िले समेत मुख़्तलिफ़ टाउन म्यूनिसिपल कमेटियुनि ऐं यूनियन काउंसिल जे यूनियन उहिदेदारनि वॾे अंग में शिरकत कई। कन्वेंशन में आयल मरकज़ी अॻुवाणनि ऐं उहिदेदारनि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां ट्रेज़रीअ जो मुतालबो सिर्फ़ु इन करे था कयूं त असांजी डिपार्टमेंट जेको आहे पंहिंजे पेरनि ते पंहिंजे क़दमनि ते वञी बीहे। जेका हुन में अॼु ॾींहं ताईं जेको कुझु थियो आहे, मिसकंडक्टिंग थी आहे, जेको थियो आहे, मोनो पॉलिसीज़ जेके बि थियूं उहे ख़तमु थींदियूं जेकॾहिं असांजी ट्रेज़री कयो वेंदो या त हुनखे डिपार्टमेंट जेको आहे हुनखे पंहिंजे पेरनि ते बीहणु नथी ॾे। इंशाअल्लाह असांजो मुतालबो मञाईंदासीं। असांजो साईं नासिर हुसैन सिया साहिब असांजा मुतालबा बिल्कुलु मञा, को बि शक न आहे। पर हीअ असांखे डिपार्टमेंट जा जेके एडमिनिस्ट्रेशन सेक्रेटरी आहिनि उहे जेको आहे खामखा हिन मामले खे इंघाइनि था ऐं हुनखे जेको आहे मिसगाइड करे जेको आहे चवनि था मुलाज़िम फेकनि। असां मुलाज़िमनि पंहिंजो दिफ़ा कंदासीं हर सूरत में। अल्लाह ताला पंहिंजो हक़ विड़ी बि वठंदासीं। जेसीं ताईं असांजे हिन में सिर में साहु आहे तेसीं ताईं असां पंहिंजी जंग जारी रखंदासीं। उन्हनि बल्दियाती मुलाज़िमनि जे पगारनि ते करप्शन करे वॾेरनि जा बंगला पिया हलाए वञनि। असीं चाहियूं था त असांखे टाइम ते ॿियनि इदारनि जी पगारूं जारी करे वञनि ऐं बल्दियाती मुलाज़िमनि जा हक़ जेके आहिनि उन्हनि सही तरीक़े सां अदा कया वञनि। असांजा जेके अॻुवान धरणो था आणनि या असां कराची था वञूं, कराची प्रेस क्लब वारो धरणो था आणूं, असांखे उतां जा मिनिस्टर साहिबु, सेक्रेटरी साहिबु लालीपाप हिकिड़ो ॾेई करे चवनि था पिया त हा मुलाज़िमनि जी स्कूटनी न कई वेंदी आहे। 2013 ताईं मुलाज़िम जेके आहिनि सभु वैलिड आहिनि। इन खां पोइ वरी को न को इशू बणाए को न को लेटर कढियो थो वञे ऐं लेटर कढी करे उहो चयो थो वञे त 2013 खां जेके मुलाज़िम सभु कूड़ा आहिनि, 2012 वारा कूड़ा आहिनि। को न को सेक्रेटरी जेको आहे बल्दियात को न को बहानो कढी करे हरू भरू मुलाज़िमनि खे ब्लैकमेल थो करे। मुलाज़िमनि खे सिर्फ़ु हिकिड़ो परेशान ई कयो थो वञे। 10 साल गुज़री विया आहिनि। हाणे हिन महिल 2012 वारनि मुलाज़िमनि खे ऐं 13 वारनि खे परेशान कयो आहे त 12 खां पोइ वारनि जी इंफॉर्मेशन न वरिती अथऊं, जंहिंजे करे मुलाज़िमनि में तमामु घणी बेचैनी आहे त 13 वारनि खे आया गवर्नमेंट छो नथी तस्लीम करे। पर गवर्नमेंट 2013 में TMO, CMO, अकाउंट ऑफिसर, इंजीनियर सभु भर्ती कया आहिनि। उन्हनि खे तस्लीम करे छॾियो अथऊं। पर जेकी मुलाज़िम आहिनि, हेठि ग्रेड जा मुलाज़िम आहिनि, उन्हनि खे सिर्फ़ु थ्रेड ॾिनो थो वञे। कंहिं बि मुलाज़िम जी पगार बंदि न थी आहे। ख़ुदि असांजे अॻुवाणनि सां असांजे मिनिस्टर सैयद नासिर शाह 31 डिसंबर 2013 ताईं वाइदो कयो त कंहिं बि मुलाज़िम खे कुझु बि न थींदो। हीअ थ्रेड ॾिना था वञनि। जॾहिं असीं पघार घुरूं था ट्रेज़रीअ जे मार्फत जो, असुल में के धुरियूं असांजे मकानी इदारनि जे मुलाज़िमनि जूं मुखालिफ़ आहिनि। उहे धुरियूं जेके लखा रुपया हर हंधि टाउननि मां वठी पंहिंजनि बिब भरींदा आहिनि। हाणे जॾहिं बि असां ऑनलाइन जी ॻाल्हि था कयूं त हू सरगर्म थी था वञनि। कन्वेंशन में शिरकत कंदड़ शाह लतीफ़ लोकल गवर्नमेंट एम्प्लॉइज फेडरेशन जे मरकज़ी अॻुवाणनि सूबाई वज़ीर सैयद नासिर शाह खां गॾियल मुतालबो कयो त पंहिंजे वाइदे खे पूरो करे मुलाज़िमनि खे ट्रेज़रीअ मार्फत ऑनलाइन पगारूं ॾियण वारो नोटिफिकेशन जारी कयो वञे ऐं मुलाज़िमनि मथां बरतरफ़ीअ वारी लटकायल तलवार हटाई वञे। ॿी सूरत में दमादम मस्त कलंदर कयो वेंदो। नूर मोहम्मद सुमरो, टाइम न्यूज़, नवंदेरो।